नाज़रीन, मोहन जे दड़े में लॉकडाउन में नरमीअ खां पोइ वापार खुली वियो आहे। उन हवाले सां असां सां डिलिंग ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुस्तफ़ा झतियाल। जी ग़ुलाम मुस्तफ़ा। जी नाज़रीन, अमांखे ॿुधाईंदा रहनि तो सिंध समेत जेको लॉकडाउन जो जेको अमल आहे अॼु मोहन जे दड़े भर पासे जेको सीहड़ सामटिया काराणी टाटड़ी मांडियूं ऐं अवांखे इहो ॿुधाईंदा रहूं त उते जेके आहिनि माण्हुनि जेके आहिनि कारोबारी जेके दुकान उन्हनि खोले छॾिया आहिनि। अवांखे इहो ॿुधाईंदा रहूं त सिंध गवर्नमेंट जे ऐलान खां बाद जेके लॉकडाउन जी नरमी खां पोइ जेको आहे त माण्हुनि पंहिंजा जेके आहिनि कारोबारी जेके दुकान नंढा वॾा जेके आहिनि उन्हनि खोले छॾिया आहिनि ऐं जेको आहे त उहो पंहिंजो जेको आहे रोज़गार करे रहिया आहिनि। अवांखे इहो ॿुधाईंदा रहूं त हिकु तरफ़ त लॉकडाउन आहे, ॿिए तरफ़ जेको आहे त बिजली जो बि जेका आहे त ब्रेक डाउन आहे, डिघो लोड शीटिंग जे हवाले सां जेको आहे त रमज़ान मुबारक जे भलार महीने में अॼु रमज़ान मुबारक महीने जो 19 रोज़ो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको अव्हांखे ॿुधाई बिजली जो जेको आधार हिन वक़्त ताईं बि ख़तमु न थियो आहे ऐं बिजली जी जेका लोड शीटिंग आहे त अरिड़हं खां जेके आहिनि त 16 कलाक जेका आहे बिजली जेका आहे उहा बंदि कई पई थी वञे ऐं जॾहिं त रोज़ेदार तमामु हिकु परेशान थियनि था जेके सहरी जे वक़्त में या इफ़्तारी वक़्त में जेके आहिनि रोज़ेदारनि खे तमामु हिकु तकलीफ़ुनि खे उहे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जेके आहिनि मज़दूर जेको तबिको जेको गैरेज जेके गाॾियूं जेके आहिनि धोई करे ऐं पंहिंजो गुज़र सफ़र कंदा हुआ, पेट जो जेको पंहिंजो ॿारनि जो पालींदा हुआ ऐं जेके ॾियाड़ी ते जेके कमु कंदा हुआ उन में जेके आहिनि उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चयो आहे त सिंध जे वॾे वज़ीर खे उन्हनि अर्ज़ु कयो आहे त मुकमल त जेको लॉकडाउन आहे उहो ख़तमु कयो वञे ऐं जेको असां जेको आहे त असांजा जेके दुकान जेके आहिनि असांखे खोलण जी जेका आहे त मुकमल इजाज़त ॾिनी वञे जीअं असां पंहिंजा ॿारनि जो जेको आहे त असां पंहिंजो पेट पाले सघूं ऐं जेको ॾियाड़ी कमाए करे ऐं असां पंहिंजो घर खणी वञूं। हुननि जो वधीक इहो चवणो हुयो त जेकॾहिं हीअ लॉकडाउन जेकॾहिं करणु जेको आहे कोरोना वायरस खे ज़ाब्ते आणण सिंध गवर्नमेंट हिकु बहितर क़दम त खणी रही आहे, पर उन सां गॾो गॾु रोज़गार जो जेको आहे त अवल जेको आहे त सिंध गवर्नमेंट जे मथां फ़र्ज़ु आहे त उहो जेको ॾियाड़ी ते जेको मज़दूर जेको कमु करे रहियो आहे त उन्हनि खे कम से कम ॾियाड़ी ॾिनी वञे त हू पंहिंजा घर जेको आहे त पंहिंजे बचनि जो जेको आहे त गुज़ार सफ़र करे सघनि। पर उनजे बावजूदि जेको आहे उन्हनि इहो अर्ज़ु कयो आहे सिंध गवर्नमेंट खे त मुकमल तौरु जेको लॉकडाउन जेको अमल उहो जेको ख़तमु कयो वञे ऐं जीअं असांखे इजाज़त ॾिनी वञे जीअं असां पंहिंजा गाॾियूं धोए करे ऐं जेको आहे त पंहिंजा बचनि जो जेको आहे त जेको आहे गुज़र सफ़र करे सघूं। कैमरामैन इब्राहिम पियण सां गॾु ग़ुलाम मुस्तफ़ा झतियाल, आवाज़ न्यूज़ मोहन जो दड़ो।